अस्सलाम वालेकुम मेरी जान की टोटियों, क्या हाल चाल है? तबीयत से ठीक है? अभी मैं जा रहा हूँ नहाने, नहा धो के फ्रेश हो के आपके सामने आता हूँ। एक मेहमान हमारे पास व्यूवर्स आया हुआ था कल से तकरीबन। आज हम उसको बस के स्टॉप पर हम उसको छोड़ेंगे, वो भी आपको दिखाएंगे। अभी मैं रिफ्रेश हो के आपके सामने आता हूँ। इंशाल्लाह अल्लाह खैर करे, ईंदासीं रही ज़िंदगी त यार। असां पंहिंजे भाउ खे बस स्टॉप ते छॾणु आयासीं हींअर हिते, हाणे वञे वरी वापसी ॻोठ ते। बिल्कुल साईं गुड गुड वरी गुड मना गुड लग क्या रही हाउस टनो बैठा एॾो चढ़ा सां या हाँ का जगह ठीक है कैमरा चढ़ वेंदा। दादा जॾहिं गुल असांजे मुंहं मां वड़ियो तॾहिं जी दर्दन दिलि खे वकोड़ियो। ख़ैर तयारु कंहिंजे हवाल गुल तयारु ख़ैर। वो है गद कर ना फेमस टिकटॉकर ब्रांड पाकिस्तान थोड़ा तू जो मुंह में थोड़ा देख रहा है ना चुप चुप कुल्फो ॾिसूं खाऊं था हींअर फ़िलहाल थधि जो मौसम लॻी पिया। यादो वठी आयो अदो अगर हो गया अस्सलाम वालेकुम, छा हाल आहे दोस्तों? ख़ुशि आहियो? ख़ैर અત્યારે આજે असां वेठा आहियूं उतां अॻिते टे असांजा दोस्त वेठा आहिनि। असांजे स्कूल बि कोन विया आहियूं पढ़णु, स्कूल बिल्कुलु कोन था वञूं। हीअ ॿई ॼणा हिते वेठा आहिनि। हाणे इन दोस्तनि खे मूं चयो मुंहिंजो स्कूल वञो, स्कूल पढ़ो, स्कूल लाज़मी आहे यार। असां पाण स्कूल कोन पढ़िया आहियूं, हाणे ॾिसो अहिड़ी हालत में वेठा आहियूं मुंहिंजी बैठक ते। माण्हू ॾिसंदा पिया वञनि त हीअ छा पिया कनि, एॾी ज़ोर सां ॻाल्हाइनि पिया। तव्हां सां मुखातब थी पिया ॻाल्हायूं दोस्तो। तव्हां असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, असांजी वीडियो तव्हां ॾिसो।